सो आम गुज़ारिश कंदुसि असांजे सेवा जे सीनियर नायब सदर इमदाद अली खोसे के त पाण अचनि ऐं ॿ टे लफ़्ज़ जेके ॻाल्हाए सघनि। इमदाद गुलाम रसूल चांडीअ जे माण्हुनि में ॻाल्हाए। सो इमदाद अली खोसो माण्हू सभिनी सोना पखी सप्लाइन छे के माण्हू मन छे अचे तूं ॿाहिरि गुलाम रसूल चांडीअ साहब लाइ पेश कयो आहे। और जो शेर शायरी थी दिया साईं का थोरो लाया नहीं को दोस्त भाइयों रहना भाइयों को शेर जबरदस्त ते पढ़ंदो आहे। ऐं साईं गुलाम रसूल चांडीअ खे 51 साल जी सालगिरह ते जिते घर सब बड़ी कारी मुबारक याद हो। असां सॼी ज़िंदगी गॾु गुज़ारी आहे। हिते दोस्त इलाही ॻाल्हाए विया आहिनि। असां तक़रीबन संत यादि कोन्हे लाइब्रेरी शहीद आबिद लाइब्रेरी में तक़रीबन साईं मां 16 साल जो हुयो या 17 थी सघे थो हुयो। हुन टाइम खां वठी गॾु रहिया आहियूं। समाजी हुजे या सियासी हुजे काफ़िले में गॾु रहिया आहियूं। के राति के ॾींहं गुज़ारिया अथऊं। साईं जी तबियत आदत उमिरि त वॾी थी आहे पर इहे अञा बि साॻियूं आहिनि। साईं खे असां वरी दुआ कयूं था। हिते जेका दोस्त आया सभिनी खे दिलि गहराइण सां वरी चऊं था ऐं इन खां वधीक दोस्त अञा बि ॻाल्हि छो ॻाल्हाईंदा। ऐं जे मोहम्मद अली ॻाल्हाईंदो जे मूंखे ॻाल्हाईंदासीं त पोइ राति थी वेंदी ऐं संदसि खे वरी दिलि गहराइण सां वरी ॻाल्हि चवां थो।